उमरकोट भरसा आलमनाक हादसों चईं घर भातियुनि समेत 5 ॼणा अजल जो शिकार, हिकु नींगर ज़ख़्मी। सोनपुर स्टाफ वटि तेज़ रफ़्तार मज़दा ऐं कार विच में ख़ौफ़नाक टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में हिक ई कुटुंब जे 4 घर भातियुनि समेत 5 ॼणा हयाती विञाए वेठा। फौतुनि में कैलाश माली, कार्तिक, जनता, महावीर ऐं ड्राइवर परतोष शामिल। हयातियूं विञाईंदड़नि जा मड़ सिविल अस्पताल मुंतक़िल। अवाम ऐं फ़ौज विच में विछोटियुनि जो कूड़ो मौक़िफ़ ख़ासि एजेंडा जे ज़रिए हलाए वेंदो आहे। असांजी पॉलिसी रुगो ऐं रुगो पाकिस्तान आहे। रियासत आहे त सियासत आहे, रियासत नाहे त कुझु बि नाहे। ख़ैबर पख्तूनख्वा में को बि वॾे पैमाने ते ऑपरेशन न पियो कयो वञे। इंटेलिजेंस बुनियाद ते टारगेटेड कार्रवाई कई थी थिए। छा ज़मीन ते फ़साद पखिड़णु वॾो गुनाह नाहे? सभिनी खे बिना कंहिं फ़र्क़ जे दहशतगर्दी ख़िलाफ़ उथी बीहणो पवंदो। असां मुतहद थी हलंदासीं त सूरत हाल जल्द बहितर थी वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी पेशावर में ख़ैबर पख्तूनख्वा जी सियासी क़यादत सां ॻाल्हि ॿोल। चवणु आहे त अफ़गानिस्तान सां सरहद पार पाकिस्तान में दहशतगर्दी पकड़ण ऐं ख़वारिजी फितने जे मौजूदगी ते इख़्तिलाफ़ आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान सां सदाईं बहितर लाॻापनि जो ख़्वाहिशमंद रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना 14 IPP सां नज़रसानी थियल मुआहिदनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। हुकूमत खे 1.4 खरब रुपए जी बचत थींदी। सूबनि खे वफ़ाक़ सां गॾिजी चैलेंजिस खे हल करणो पवंदो। ज़िले कुरम में हालतूं मामूल ते अची रहियूं आहिनि। अमन मुआहिदे बाद बि बंकर्स क़ाइमु कया विया, जिन खे मसमार कयो वियो। उमीद त समूरा स्टेक होल्डर्स गॾिजी अमन खे यकीनी बणाईंदा। पंजगोर में पाक ईरान सरहद ते नई क्रॉसिंग जी शुरूआत थी चुकी आहे। नई क्रॉसिंग सां स्मगलिंग में घटिताई ऐं क़ानूनी वापार खे हथी मिलंदी। ख़ारिजी फितने ख़िलाफ़ ऑपरेशन कामयाबी सां जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त तवानाई जे शोबे में अवाम खे रिलीफ ॾियण लाइ तरजीही बुनियादनि ते कमु करे रहिया आहियूं। PIA जूं उॾामूं यूरोप लाइ शुरू थियण वरी कामयाबी आहे। जल्द लंदन लाइ बि उॾामूं बहाल थी वेंदियूं। OIC ऐं मुस्लिम वर्ल्ड लीग जे सेक्रेटरी जनरल जो पाकिस्तान अचणु सुठो अमल आहे। इस्लामी मुआशरे में औरतुनि जी तालीम बाबति बहितरीन कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। पाकिस्तान में औरतुनि जी तालीम बाबति मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि। 22% ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिहत खां इंफ्रास्ट्रक्चर ताईं सिंध सरकार पब्लिक प्राइवेट मंसूबनि जे ज़रिए अवाम जी ज़िंदगीअ में बहितरी आणे रही आहे। ज़राइत ऐं माहीगीरी समेत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे ॿियनि रिथाउनि सां असां मुल्क में मुआशी इनक़लाब आणे सघूं था। सिंध हुकूमत मुल्की मईशत जी मज़बूती लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे मॉडल जी सूरत में हिकु कामयाबु मुआशी फार्मूलो ॾिनो आहे। स्टेट बेनज़ीर भुट्टो 1993 में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो विजन ॾिनो, जंहिंजा नतीजा अॼु सभिनी जे साम्हूं आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे मंसूबनि बाबति इजलास खे ख़िताब। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जीला मेमन ऐं तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी बि शिरकत। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे ख़ासि मददगार कासिम नवीद कमर पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे ज़राइत, माहीगीरी ऐं इलेक्ट्रॉनिक व्हीकल चार्जिंग समेत मुख़्तलिफ़ शोबनि जे इंफ्रास्ट्रक्चर में बहितरी जे लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे मंसूबनि ते ब्रीफ कई। PTI मुल्क जे ख़िलाफ़ सदाई साज़िशूं कयूं आहिनि। तहरीक इंसाफ़ मुल्क खे डिफॉल्ट करण में का बि कसर न छॾी। नाअहल माण्हुनि PIA खे अरबे रुपयनि जो नुक़सान पहुचायो। PTI जे करे पाकिस्तानी पायलट सॼी दुनिया में बदनाम थिया। एहसन इक़बाल जी सेनेट इजलास में ख़िताब दौरान PTI ते छिती तनक़ीद। वफ़ाक़ी वज़ीर जे ख़िताब दौरान ऑपोज़िशन मेंबरनि जो गोर। मुख़ालिफ़ धुर मेंबर ऐवान मां वॉकआउट करे विया। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर ताड़ चयो आहे त ऑपोज़िशन जो रवैयो अफ़सोसनाक आहे। पंहिंजी चोरी लिकाइण जे लाइ हू रड़ियूं कंदा आहिनि। 190 मिलियन पाउंड ओपन एंड शट केस आहे। अदालती मामलनि में मज़हब खे आणण खां पासो कयो वञे। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच में फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जी मिलिट्री ट्रायल बाबति केस जी ॿुधणी। अदालत रिमार्क्स न त माण्हुनि जो कोर कमांडर हाउस अंदरि वञणु सिक्योरिटी जी नाकामी आहे। कंहिं फ़ौजी ऑफिसर जो ट्रायल थियो। दिफ़ा वारे वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾिना त कंहिं फ़ौजीअ खे कम खां रोकण ते भड़काइण जो ट्रायल आर्मी एक्ट तहत थींदो। सुप्रीम कोर्ट माज़ीअ में करार ॾेई चुकी आहे त रिटायर्ड एहलकार सिविलियंस हूंदा आहिनि। मुज़ाहिरीन ते इल्ज़ाम मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण जो आहे। 9 मई जे वाक़िअनि में कंहिं फ़ौजी ऑफिसर जो ट्रायल नाहे थियो। सिंध में रोडनि जी रावत लाइ रुगो 4 सैकड़ो फंड रखण ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾांहुं एहतजाजी ख़त। हैदराबाद सखर मोटरवे मंसूबे खे सालियानी तरक़ियाती प्रोग्राम में शामिल करण जो मुतालबो। संदसि चवणु आहे त हैदराबाद सखर मोटरवे जी रावत मुल्क जी तरक़ी लाइ इंतहाई अहम आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी सिंध में 6 मंसूबनि लाइ रुगो 4.34 सैकड़ो फंड रखिया आहिनि, जेका सिंध सां नाइंसाफ़ी आहे। पंजाब लाइ 8.65 सैकड़ो, KP लाइ 17
69 ऐं बलूचिस्तान लाइ 23.87 फंड रखिया विया आहिनि। ट्रैफिक कानून जी पासदारी जे लाइ असां सभिनी खे किरदार अदा करणो पवंदो। नंढी उमिरि जे ॿारनि खे गाॾी हलाइण न ॾिनी वञे। जेकॾहिं नंढी उमिरि जा ॿार गाॾी हलाइनि था त उहा वालदेन जी लापरवाही ऐं ग़लती आहे। ॿारनि खे ट्रैफिक कानून बाबति तालीम ॾियणु ज़रूरी आहे। रोड सेफ्टी जे हवाले सां सॼे मुल्क में आगाही ॾिनी वञे। रोड सेफ्टी बाबति आगाही बख़्शण जी ज़रूरत आहे। ड्राइविंग लाइसेंस जे निज़ाम खे शफ़ाफ़ बणाइणु घुरिजे। सिंध जे सीनियर वज़ीर शहरीर नाम अहमद जो कराची में कंज्यूमर रोड सेफ्टी तकलीफ़ खे ख़िताब। संदसि चवणु आहे त माहौलियाती बदिलाइण तमामु वॾो चैलेंज आहे। सिंध हुकूमत पहिरीं माहौल दोस्त ईवी टैक्सी सर्विस शुरू करे रही आहे। कराची में हलंदड़ साल डबल डेकर बसूं बि शुरू कंदासीं। येलो लाइन BRT मंसूबे ते कमु तेज़ी सां जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे वसी कयो पियो वञे। रेड लाइन मंसूबे में कुझु रंडकूं आहिनि। कोशिशि आहे त 2 सालनि अंदरि मंसूबो मुकमल कयो वञे। सिंध असेंबली कराची बोर्ड जे इम्तिहानी नतीजनि जी जांच लाइ कमीशन जोड़ण। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट जी शफ़ाफ़ जांच। आबादी ते कंट्रोल लाइ पॉलिसी जोड़ण समेत MQM जा 5 ठहराव रद्द करे छॾिया। पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, MQM जे मेंबर आमिर सिद्दीकी, राशिद खान ऐं साबिर क़ाइम खानी पारां पेश कयल ठहरावनि जी मुख़ालफ़त कई। वोटिंग बाद ठहराव रद्द कया विया। PPMPA ही सोहो पारां गैस जी लोड शेडिंग बाबति पेश कयल महमली वारी रिथ ते 24 जनवरी ते 2 कलाक बहस कराइण जो फ़ैसिलो। ऐवान MPA फौज़िया हमीद पारां ऑटिज़म सेंटर क़ाइमु करण बाबति ठहराव मंज़ूर करे वरितो। MQM जी फ़ारूक सोहेल पारां पेश कयल सिन्फ़ी फ़र्क़ ख़तमु करण बाबति ठहराव पास कयो वियो। ऐवान स्कूलनि, इस्पतालुनि, इमाम बारगाहुनि खे सोलराइज़ करण बाबति कुरतुलेन पारां पेश कयल ठहराव रद्द करे छॾियो। कैप्टन में सिक्योरिटी फोर्सेस जूं 2 कार्रवायूं ख़वारिजी फितने जा 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस ज़िले टांक में ख़वारिजनि जी मौजूदगी जे इतलात इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। ऑपरेशन में 6 ख़वारिजी मारिजी विया। ज़िले ख़ैबर जे इलाइक़े तीरा माथरी में कार्रवाईअ दौरान 2 ख़वारिजनि खे जहनुम भेड़ो कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार, गोलियूं ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां KP में 2 मुख़्तलिफ़ ऑपरेशन दौरान 8 ख़ारिजनि खे जहनुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश। सदर चयो आहे त ख़वारिजी फितने जे मुकमल ख़ात्मे लाइ पूरी क़ौम पंहिंजी बहादुर सिक्योरिटी फोर्सेस सां गॾु आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे राख में मिलाईंदासीं। क़ौम खे सिक्योरिटी फोर्सेस जे बहादुर नौजवाननि ते फ़ख्रु आहे। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ मुतहरिक आहिनि। कराची डिवीज़न जे शहरनि जे लाइ ख़ुशख़बरी के इलेक्ट्रिक नवंबर जे माहवार एडजस्टमेंट जे मद में बिजली अटिकल 5 रुपया फ़ी यूनिट सस्ती करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। नेपरा में ॿुधणी सुभाणे थींदी। दरख़्वास्त मंज़ूर थियण जी सूरत में कराची जे शहरनि खे 7 अरब 17 करोड़ 90 लख रुपया रिफंड कया वेंदा। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जो इम्कान। 15 जनवरी खां पेट्रोल जी क़ीमत में 5 खां 6 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़ो थी सघे थो। ज़रियनि मूजिब गासलेट ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 2 खां 3 रुपया वाध जो इम्कान ज़ाहिर। लाड़काने में GT अॻवान मौज़म अब्बासी ऐं अॻूणे वज़ीर सुहेल अनवर सियाल जे भाउ तारिक अनवर सियाल विच में हलंदड़ तकरार जो फ़ैसिलो 18 जनवरी ते थींदो। फ़ैसिलो PPMPA सरदार चांडियो जे सरपंच में थींदो। फ़ैसिले में तारिक अनवर सियाल ऐं मौज़म अब्बासी समेत धुरियुनि जा चङा मुड़ुस शिरकत कंदा। मौज़म अब्बासी जो चवणु आहे त MPA सरदार ख़ान चांडियो काल्ह वटि आयो हो। सरदार ख़ान चांडियो खे चयुमि त असां अॻु बि चई चुका आहियूं त ॻाल्हियूं थियनि।